सब सीरियल ड्रामो तकरार तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका दोस्तों हाणे एपिसोड अचण वारी आहे अॻी जी तव्हांखे पूरी पूरी तफ़सील ऐं मालूमात ॾींदा हलूं। दोस्तों हाणे शेर अली त गिरफ़्तार थी चुको आहे, लेकिन सिजावल ख़ान इहा वॾी ग़लती कई, शेर अली खे सुतल शींहं खे जगाए छॾियईं। हाणे शेर अली जॾहिं बि उतां वापसि ईंदो ऐं शेर अली वॾी मुसीबत पैदा कंदो सिजावल ख़ान जे लाइ, लेकिन सिजावल ख़ान खे बि इहा ख़बर आहे शेर अली मूंसां घटि न कंदो। लेकिन ही सिजावल ख़ान अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदो त पुलिस खे पैसा खाराए अञा शेर अली जे मथां तशदुद कराईंदो ऐं उनखे क़ाबू कराइण जी कोशिशि कंदो। लेकिन शेर अली जे मथां एॾो को वॾो केस न आहे, जल्द हू रिहा थी ईंदो ऐं सिजावल ख़ान जे लाइ ज़मीन तंग करे छॾींदो, बाहि ॿारे छॾींदो। ऐं सिजावल ख़ान एॾो छितो थींदो ऐं कोशिशि कंदो त मां पंहिंजा दोस्त इस्तेमालु कयां सिजा शेर अली जे ख़िलाफ़ु, यानी मीर खे या मूसा दरिया ख़ान इन्हनि खे। ऐं कोशिशि में इन जे लाइ लॻो पियो आहे त दरिया ख़ान ऐं मूसा हाणे नेक्स्ट एपिसोड में छुटी ईंदा ऐं उन्हनि खे हथड़ो फेरे ऐं वरी साॻियो दोस्त बणाए साथी बणाए पंहिंजी ताक़त वधाईंदो। सिजावल ख़ान कोशिशि कंदो त इहो दुश्मन जे ख़िलाफ़ु इहे माण्हू इस्तेमालु कयां ऐं पंहिंजो दबदबो बरक़रार रखां, जीअं शेर अली दुश्मन पको ऐं नवाब ख़ान बि ऐं भावल सां मीर जी ठाह करण जी पूरी हाणे कोशिशि कंदो। ऐं वक़्तु इहो कुल्हे जो जेको शैतान वेठो आहे नवाब ख़ान जो शैतान भावल जे कुल्हे ते, इहो कॾहिं बि ठाह करण जी कोशिशि पूरी न करणु ॾींदो। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।